वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक, ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज इन जुमे में खुतबे जो उन्वान है हसद खां बचो। हसद कोई गिचावाजे हसद ही है जे पां पांजे कंहिं पण भाउ वटि कंहिं पण इंसान वटि को नेमत ॾिसूं, को ख़ासी वस्तु ॾिसूं त पंहिंजी दिलि में इहो ख़्याल अचे जे इहा वस्तु इन वटि फुला आहे। ॿिए खे सुखी ॾिसी करे इंसान ॾुखी थिए, ॿिया माण्हू सुख फुला आहिनि, इन वस्तु खे हसद चवाइजे। त पंहिंजी दिलि में इहा जेकॾहिं तमन्ना हुए, इरादो हुए, चाहत हुए जे इन इंसान वटां इहा वस्तु झटिजी वञे या कंहिं इंसान जो को नुक़सान थी पए त तंहिं मथे पाण ख़ुशि थियूं जे भले नुक़सान थियो, इन ई लाइक़ु हो, भले इन सां ईअं थियो, इन वस्तु खे हसद चवाइजे। कंहिं इंसान खे पाण ॾिसूं जे उहो पानो अॻु वधे पियो, खेतीअ में, वाड़ीअ में, कारोबार में, वापार में, धंधे में, बिज़नेस में, माल में, मिल्कत में, इज़त में, मान में, मर्तबे में, कंहिं पण वस्तु में को इंसान जेकॾहिं पानो अॻु निकिरे, माण्हूअ पां कथा वधारे उनखे इज़त ॾिए, माण्हूअ पां कथा वधारे उनजी ॻाल्हि रखे, माण्हूअ पां कथा वधारे उन वटि अचे वञे, उनजो वधारे धंधो हलंदो हुए, इन वस्तु खे ॾिसी करे पंहिंजे दिलि में जेको आहे बाहि जागी पए, पंहिंजो आराम फिटी पए, पांखे सुख न सुकून न अचे, पोइ उन इंसान जो कॾहिं का नुक़सान थी त पाण ख़ुशि थियूं त पाण सम्झींदा आहियूं पंहिंजी दिलि में हसद जी बीमारी आहे। इहा हसद जी जेको बीमारी आहे इहा दिलि जी बीमारी आहे। अमोक बीमारियूं अंगेनियूं बीमारियूं, जिस्म जूं बीमारियूं आहिनि थियूं, जे कंहिं इंसान खे ॿरो अचे त पाण खे ख़बर पए हिनखे ॿरो आहे, कंहिंजो मथो ॾुखे त पाण खे ख़बर पए हिनजो मथो ॾुखे थो, या इंसान खे ॿई को पण तकलीफ़ हुए त इंसान निदान कराए थो, रिपोर्ट कराए थो, चेक कराए थो डॉक्टर वटां, त उन इंसान खे ख़बर पए थी जे मुंहिंजे अंदरि हीअ बीमारी आहे। हू डॉक्टर उनखे दवा लिखी ॾिए थो, उन मां उन इंसान खे फ़ाइदो थिए थो, ॿरो छॾे वञे थो, बीमारी छॾे वञे थी। पण दिलि जी जेको बीमारी आहे, हसद जी बीमारी, इहा कंहिं रिपोर्ट में कीन अचींदी, इहा कंहिं निदान में कीन अचींदी। पण हिकिड़ो इंसान जेकॾहिं क़ुरान ऐं हदीस खे मञे वारो आहे, जेकॾहिं दीन खे सम्झे वारो आहे त पिंड इंसान पिंड जो निदान करे सघे थो, इंसान पिंड रिपोर्ट करे सघे थो जे मुंहिंजे अंदरि इहा बीमारी आहे त न। पाण जेकॾहिं ॿिए खे ॾिसी करे ॿरूं पिया, कड़ूं पिया, विरचूं पिया त सम्झी लाहियो पंहिंजी दिलि में हसद जी बीमारी पैदा थी वई आहे। अने हसद जी बीमारी जंहिं इंसान से पाण हसद कयूं था, जंहिं इंसान से पाण खार कयूं था, उनखे नुक़सान नथी करे,
हसद जी बीमारी पां पिंड खे नुक़सान करे थी। जंहिं इंसान जी दिल में हसद हूंदो वो इंसान पिंड जो नुक़सान कंदो, ॿिए जो नुक़सान कीअं न करे सघंदो। अरबीअ में चवाजे थो अल हसूदो ला यसूद, अल हसूदो ला यसूद। हसद वारे माण्हू खे कॾहिं सुकून कीन मिलंदो, कॾहिं आराम कीन मिलंदो। इंसान पिंड सुखी है, उनखे अल्लाह ताला रोज़ी ॾिने, खाए पियो पीए पियो बराबरि है, कीअं व्याधई न आई, पर रात जो निंद्र एतिरे लाइ करे नथी अचे जो मूं पण वधारे हू सुखी थो लाहे। जेकॾहिं मूं वटि लख रुपया आहिनि त हुन वटि 9 लख कुल आहिनि, इंसान ॿिए खे निहारे थो। न इन वस्तु जी मनाई करे मां वई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वला तंज़ुरु इला मन हुवा अअला मिनकुम, ऐं उन माण्हू खे न निहारियो जेको आनो पण ऊंचा आहे। माल में, मिल्कत में, पैसे में, दौलत में, इज्जत में, मान में, मर्तबे में जेको माण्हू आनो मथे ऐं उन खे न निहारियो, वलाकिन इंज़ुरु इला मन हुवा अस्फल मिनकुम, बल्कि ऐं उन माण्हू खे निहारियो जेको आनो पण नीचे आहे। तव्हांखे अहिड़ो लॻे जे अल्लाह ताला ॿिए माण्हू खे जाम ॾेई ॾिने, मूं वटि त कीअं न आहे, त ऐं निहारियो आनो पण नीचे घणा माण्हू आहिनि। अल्लाह ताला आंखे चङा भलाई ॾिने, आंखे सिहत ॾिने, तंदुरुस्ती ॾिने, रेड़ा करे मकान ॾिने, औलाद ॾिने, कुटुंब कबीलो ॾिने, 2 टाइम जी रोज़ी ॾिने। ये वस्तु जेको आं वटि रहियूं ई ॿिए माण्हू वटि न आहिनि। आं वटि हथ आहिनि जंहिंसे पां मड़े कमकार करे सघूं था, कई माण्हू हथ विघर आहिनि। पां वटि पग आहिनि जंहिंसे पां हली सघूं था, कई माण्हू लूला लंगड़ा आहिनि। पां वटि अखियूं आहिनि पां ॾिसी सघूं था, कई माण्हू नाबीन आहिनि। पां वटि ज़बान आहे पां ॿोले सघूं था, कई माण्हू गुंगा आहिनि। ई मड़े अल्लाह जी नेमतूं न आहिनि त पां मथले माण्हू खे कुॾा निहारियूं, पां हेठले खे निहारियूं जे मुंहिंजा रब तो मूंखे जाम ॾिनी आहे, त पंहिंजी दिलि में हसद कीन पैदा थींदो। अने हसद जॾहिं दिलि में पैदा थिए थो त पहलो नुक़सान त ई जे इंसान जो सुख ने सुकून फिटी वञे थो। खोटी व्याधिअ में इंसान अची वञे थो, पिंड पिंड अंदरि घरे पियो, अंदरि कड़े पियो, अंदरि विरचे पियो, रीसूं करे पियो, सामने माण्हू खे ख़बर ज न आहे। न ॿियो नुक़सान ई थिए थो हसद जो जे इंसान जो दीन ख़तम थी वञे, इंसान जो दीन बिल्कुलु ख़तम थी वञे थो, दीन बचे ज नथो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दब्ब इलैकुम दाउल उममी क़ब्लकुम, आंखे हिकिड़ी अहिड़ी बीमारी लॻी वई है, आंखे हिकिड़ी अहिड़ी बीमारी लॻी वई है जेको बीमारी आखां पहली उम्मत खे लॻी हुई। उहा बीमारी कई है, फरमायो अल हसद, उहा बीमारी है हसद जी बीमारी। वही अल हालिका, फरमायो ये हिकिड़ी अहिड़ी बीमारी है जेकी इंसान खे बिल्कुलु ख़तम करे छॾे थी। हालिका कोई खे चवां जी ख़बर है, ये पतरी पतरी जंहिंसां पां वार पंहिंजा बनायूं था, जंहिं इंसान जे मथे मथां पतरी फिरे छॾो ठोड़ो थी रहंदो, हिकिड़ो वार की न बचंदो। फरमायो ये हिकिड़ी अहिड़ी बीमारी है जो बिल्कुलु इंसान खे ठोड़ो करे छॾे थी, टकलो। वो फरमायो वला अक़ूलु तहलिकु शअर, आउं ईअं नथो चवां, ये अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बोल आहिनि, आउं नथो चवां ईअं जेकी मथे जे वारे खे ख़तम करजे, बल्कि वला तहलिकु वलाकिन तहलिकु दीन, बल्कि ये हिकिड़ी अहिड़ी पतरी है जेको इंसान जे दीन खे ख़तम करे छॾे थी। जंहिं मथे मथां पतरी फिरी वञे हिकिड़ो वार की न बचंदो, ईअं जंहिं दिलि में हसद अची वञे दीन जो नालो निशान की न बचंदो, दीन ख़तम थी वेंदो। पोइ टियों नुक़सान इंसान खे ई थिए थो, जंहिं पण दिलि में हसद अचे थो उन दिलि में ईमान बाक़ी नथो बचे। न ईमान बग़ैर को अमल क़बूल न आहे। नमाज़ पढ़ूं पिया, रोज़ा रखूं पिया, सदका ख़ैरात कयूं पिया, अल्लाह जे नाले ते ॾियूं पिया, ज़िक्र कयूं पिया, दुआऊं घुरूं पिया, क़ुर जी तिलावत कयूं पिया,
ई मड़े नेक अमल आई इनी मिणी ला करे शर्त है जो इंसान ईमान वारो खपे, न त अमल कबूल ना आहे। अने जंहिं इंसान जी दिल में हसद अची वञे उन इंसान जो ईमान खत्म थी वञे तो, यानी को पण अमल कबूल नथो थिए। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यज्तमिउ फी जौफिल अब्दि अल ईमानु वल हसद। कंहिं पण इंसान जी दिल में ॿ वस्तु कॾहिं पण बीरियूं की न रही सघंदियूं। कहिड़ियूं ॿ वस्तु? हिकिड़ो ईमान अने ॿियो हसद। जंहिं दिल में ईमान हूंदो उते हसद की न रही सघंदो, अने जंहिं दिल में हसद हूंदो उते ईमान की न हूंदो। ई ॿ वस्तु कॾहिं बीरियूं थी ज न सघे। हाणे जेकॾहिं पंहिंजी दिल में हसद आहे त पाण हिन वस्तु खे सम्झी लाहियूं पाण वटां ईमान मोकलाए वियो आहे, बाक़ी ईमान छॾे वियो आहे। अने जेकॾहिं पंहिंजी दिल में हसद न आई, खार न आई, त पाण सम्झो पंहिंजी दिल में ईमान अञा बाक़ी है। ये नुक़सान है जो इंसान के थी था हसद के कारण। अने हसद जो है न, ई पाण सम्झो आऊं कैसे खार नथो कयां, आऊं कैसे हसद नथो कयां, पाण मिणी जे अंदर किथे न किथे कंहिं न कंहिं शक्ल में थोड़ो घणो हसद आहे। हसद इन शक्ल में जे पाण नियारियूं जे जंहिं लेन में आऊं लगल आहियां, जंहिं फील्ड में आऊं आहियां, जंहिं धंधे ने कारोबार में आऊं आहियां, उन धंधे में जो ॿियो भाउ लॻो पियो आहे उन सां मूंखे केतिरी मोहबत है। मुंहिंजो दुकान है, मुंहिंजे भाउ जो पण दुकान है, उन भाउ से मूंखे मोहबत है कि नफ़रत है? आऊं वाड़ीअ वारो आहियां, ॿियो पण माण्हू वाड़ीअ वारो आहे, असां पिंड में मोहबत कयूं था कि नथा कयूं? असीं हिक ॿिए खे वणूं था कि नथा वणूं? आऊं मालदारी आहियां, ॿियो भाउ पण मालदारी है, उन भाउ से आऊं केतिरी मोहबत कयां थो। आऊं मौलवी आहियां, ॿियो सामलो पण मौलवी है, उन मौलवीअ से आऊं केतिरी मोहबत कयां थो। जंहिंजी जेको लेन है, जंहिंजो जेको धंधो है, उन धंधे वारे से इंसान खे हसद थिए थो। हिकिड़ो कुंवार माण्हू कुला मौलवी से हसद कंदो, हिकिड़ो मौलवी जेको है कुला कुंवार से हसद कंदो, कुंवार कुंवार से हसद कंदा, मौलवी से कंदा, धंधे वारे से कंदा। जंहिंजी जेको लेन है उन में हसद हूंदो। पाण आहियूं, आऊं किन लेन में आहियां, आऊं किन कारोबार में आहियां, किन धंधे में आहियां, इन ही कारोबार में इन लेन में जेको ॿियो माण्हू है उन माण्हू से मूंखे केतिरी मोहबत है, इते ही ख़बर पई रहंदी दिल में हसद आहे कि न आहे। अने हसद एतरी खतरनाक वस्तु है, एतरी खतरनाक वस्तु है जे हिन कायनात में आसमान ने जमीन में जो पहलो गुनाह थियो है, जमीन में अने आसमान ॿिन्ही में जो पहलो गुनाह थियो है हसद जे कारण थियो है। आसमान में जो पहलो गुनाह थियो, नाफरमानी थी अल्लाह ताला जी। अल्लाह ताला पंहिंजे पिया आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, टोटल मलाइके खे चई ऐं आदम खे सजदो कयो। अल्लाह जो हुक्म आयो, मड़े मलाइक फरिश्ता सजदे में किरी पिया। इब्लीस शैतान आदम के सजदो न कयईं, कुला सजदो न कयईं। अना खैरु मिन, आऊं इन कता बेहतर आहियां। आदम के आऊं सजदो कुला कयां, आदम मूंखे सजदो करे। ई कुला जेको है कुला, आऊं कुला सजदो कयां, ई है हसद। ॿियो सामड़ो माण्हू कुला सुखी है, माण्हू हुनजी ॻाल्हि कुला मञे था, हिन जे दुकान मथां माण्हूअ वापार कुला गिने था। ई कुला जेको आहे ई हसद जो ॻोल है। इब्लीस चए आऊं कुला सजदो कयां आदम के हेॾी इज़त कुला मिले थी कि मड़े मलाइक हिनखे सजदो कई पिया, आऊं न करे सघां। हसद पैदा थियो। ज़मीन मथे पहलो खून थियो है ॿी भाई जे विच में। आदम अलैहिस्सलाम जा ॿ पुत्र हाबील अने काबील, इन में वेड़ थई, झगड़ो थियो, रीस थई। अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म ॾिने ऐं पोइ कुर्बानी कयो। आमा जेको इंसान सचो हूंदो उन जी कुर्बानी खे अल्लाह ताला आसमान मथे खणी लाहींदो। ख़बर पई रहंदी आमा सचो केर है, ॿिन्ही कुर्बानी कयूं। अल्लाह ताला हाबील जी कुर्बानी खे क़बूल कए, कुर्बानी आसमान मथे खजी वई।
आबिल जी कुर्बानी उतां ई रही वई, तेरे भाउ जी दिल में हसद जागे थो। मूं एतिरो अॻियां वधी वियो, हिन जी कुर्बानी आसमान ते खजी वई, कुला खजी वई, लअक़्तुलन्नक, आउं तोखे मारे विझंदुसि। अने दिल में एतिरो हसद जागियो, एतिरो हसद जागियो जो उन पिंड जे सॻे भाउ खे क़त्ल करे विझे। ज़मीन मथे पहला खून जा जेको छंडा पिया आहिनि, पहलो खून जेको थियो आहे हसद जे कारण थियो आहे। हसद ता उहो आहे जे यूसुफ जहिड़े खूबसूरत बच्चे के, मासूम बच्चे के सगा भाउ खणी न वाए में फिगाया चवंदा कुला असीं मड़े भाउ रहियासीं, यूसुफ असांजो भाउ आहे, पण असांजो पे यूसुफ से वधारे मोहब्बत कुला करे थो। ई कुला वरी जागियो, दिल में हसद जागियो, पर सगे मासूम भाउ के, जंहिं मासूम भाउ खे इहा पण ख़बर न आहे कि हसद थिए कोन, कॾहिं पिन जे भाए के उठ पण न आई चए, मासूम बच्चो है, मासूम बच्चे के, बेसुदे बच्चे के वॾा भाउ आई, वॾा भाउ खणी न वाए में फिगाया चवंदा कुला असांजो पे जेको है यूसुफ से वधारे मोहब्बत कुला करे थो, यूसुफ खे हटायो त असां से मोहब्बत करे। ई आहे न पंहिंजी दिल में न। अॼु त पंहिंजी हालत अहिड़ी आहे, हसद जे कारणे बे भाउ जो नुक़सान करणो, तैला करे पां पिंड पिंड जो नुक़सान कयूं था। मुंहिंजो धंधो भले न हले, पण हुन जो धंधो न हलणो खपे। भाउ किराए विझो, तोखे वस्तु 9 में ॾे थो ऐं 8 रुपये में ॾियां थो, भई तो पिंड के 9 में परिया आवई है, तूं 8 में कुला ॾिए थो, एतिरे लाइ करे सामने जी न विकिजे। पिंड जो नुक़सान कयूं था, केस खोटा, काबाड़ा खोटा मसला उभा कयूं, तंहिंमें पांखे पैसा भरणा पे लखों रुपया, मुंहिंजे घर जा पैसा भले वञे पण सामलो माण्हू जेको आहे हिनजो धंधो न हलणो खपे, इनखे लो कराए छॾियो। हसद हसद हसद, जरा हसद दिल में अची वेंदो, इंसान कॾहिं पण कामयाब थी न थींदो। हाँ, हिकिड़ी शक्ल ने सूरत आहे जेको अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान फरमायो, ला हसद इल्ला फितनतैन। ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें हसद करणु जाइज़ आहे। हसद न आई बल्कि हिक ॿिए नु अॻियां वधणु जाइज़ आहे। उहे कयूं ॻाल्हियूं आहिनि, रजुलुन, हिकिड़ो उहो इंसान, आताहुल्लाहुल क़ुरान, जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान ॾिने आहे, क़ुरान जो इल्म है, कुरान जो आलिम है, कुरान जो हाफिज है, कुरान जो कारी है, बेहतरीन आवाज है, फहुव यक़ूमु बिही आना अल-लैल व आना अन-नहार। वो इंसान कुरान पढ़े तो, रात जो कुरान पढ़े तो, दिन जो कुरान पढ़े तो, कुरान जरा इंसान सुने तो तेरे दिल में ख्याल अचे तो काश अल्लाह ताला मूंखे पण कुरान जो इल्म ॾे त आऊं पण ईअं जो कुरान पढ़ां, जायज़ है न। ॿियो इंसान, रजुलुन आताहुल्लाहु मालन, अहिड़ो इंसान जंहिंखे अल्लाह ताला माल ॾे, मिल्कत ॾे, पैसो ॾे, दौलत ॾे, साहूकारी ॾे, अहिड़ो इंसान, अहिड़े इंसान खे कोई इंसान ॾिसी करे दिल में तमन्ना करे, फहुव युनफिकुहु फी सबीलिल्लाहि आना अल-लैल व आना अन-नहार। अहिड़ो इंसान जंहिंखे अल्लाह माल, मिल्कत, पैसो ॾिने, उहो राति ने ॾींहुं अल्लाह जे नाले मथे ख़र्चो करे थो, त ॿियो इंसान दिल में इहो पण इरादो करे, नियत करे, ए अल्लाह जीअं तो हिनखे माल ॾिने आहे मूंखे पण ॾिए त आऊं पण तुंहिंजे नाले मथे ख़र्चो कयां, ई जाइज़ आहे। हसद उनताणे थिए थो जर पंहिंजी दिल में ई इरादो अचे जे हिनखे कुला मिलियो आहे, हिन वटां झटिजी वञे, न, ई दिल में इरादो न आणियो। दिल में ई इरादो आणियो जे मुंहिंजा रब तो जे हिनखे ॾिने है, ई साहूकार है, ई मालदार है, ई पैसे वारो है, इज़त वारो है, मान वारो है, इन वटि मड़े है, मुंहिंजा रब मूं वटि कीअं न आहे, पर तोजे खज़ाने में खोट न आहे, तो वटि कीअं ओछ न आहे, तूं मूंखे पण ॾेई सघे थो, मुंहिंजा रब तो हिनखे भले ॾिने है, कुला ॾिने न, कुला ॾिने न, भले ॾिने है, भले ॾिने है, ऐं अल्लाह तो मूंखे पण ॾे। तंहिंजी दलील पांखे मिले थी सूरह मरियम में ज़करिया अलैहिस्सलाम जे किस्से जे सिलसिले में। मरियम अलैहिस्सलाम जेको ईसा अलैहिस्सलाम जी मां आहे, अल्लाह जी नेक बानी, नबीअ जी मां, पैगंबर जी मां आहे, अल्लाह जी नेक बानी वई, पे इंतकाल करे वियो, नंढी है अञा, पे इंतकाल करे वियो, यतीम थी वई, तेरा मां कोठे वई,
अने ज़करिया अलैहिस्सलाम वटि छॾे आ वई, जेको ज़करिया मरियम जो मामू हो, जे तूं हिन धीअ खे सांड, हिनखे दीन जी तालीम ॾे, हिनखे सिखाए। पोइ जंहिं कमरे में, जंहिं रूम में मरियम अलैहिस्सलाम रही थे, अल्लाह जी नेकबानी, अल्लाह जी इबादत करे, अल्लाह खे यादि करे, त अल्लाह ताला आसमान मथां फल फ्रूट हलाए, आसमान मथां फल फ्रूट अचें, सियारे जा फल फ्रूट ऊन्हारे में अचें पिया, ऊन्हारे जा फल फ्रूट सियारे में अचें पिया। हर फल जी बि सीज़न वेंदी न, हींअर पाण खे अंब खपे त न वञे, सीज़न पूरी थी वई आहे। पण मरियम खे सीज़न विगर जेको फल खपंदा हुआ, अल्लाह ताला आसमान मथां हलाईंदो फ्रूट। कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अल-मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा। ज़करिया अलैहिस्सलाम जहिड़पन रूम में अचें न्यारे ला करे, तर न्यारी त क़िस्मे क़िस्मे जा फल फ्रूट पिया आहिनि। पुछंदा हुआ अन्ना लकी हाज़ा, ए मरियम ही क्या नो आया, ही फल फ्रूट क्या आया, हुआ मिन इंदिल्लाह। मरियम जवाब ॾींदी अल्लाह जी तरफ़ खां आया, ही मूंखे अल्लाह ताला नसीब करे थो। त पाण जहिड़ो को वे त दिलि में ख़्याल अचे कुल्ला नसीब थी था, ये हेॾी अॻियां वधी वई नीकीअ में, अल्लाह आसमान मथां फल फ्रूट हलाए थो। न, दिलि में हसद न आयो ज़करिया जे। ज़करिया अलैहिस्सलाम जी दिलि में जेको ख़्याल आयो, उहो पंहिंजी दिलि में अचणो खपे। ॾिठे मरियम खे नेमतूं मिले पियूं, आसमान मथां फल फ्रूट अचें पिया। हुनालिक दआ ज़करिया रब्बहू, ज़करिया उते ई अल्लाह ताला के साम्हूं हथ फैलाए दुआ घुरें, ऐ मुंहिंजा रब, पोड़ो थी रहियो आहियां, पीरसन थी रहियो आहियां, मथे जा वार अछा थी विया आहिनि, मूं वटि औलाद न आहे, आऊं बे औलाद आहियां, अने औलाद पैदा करे जी ॼमाल पण वेंदी रही है, सीज़न वेंदी रही है, पोड़ो थी रहियो आहियां। पण अल्लाह तूं मरियम खे जीअं फल फ्रूट सीज़न विगर ॾिए पियो, ईअं मूं पोड़े की तूं औलाद पण ॾेई सघे थो। ए अल्लाह, जीअं मरियम खे तूं सीज़न विगर फल फ्रूट ॾिए पियो, ए अल्लाह मुंहिंजी सीज़न पूरी थी वई है, मुंहिंजी उमिरि पूरी थी वई है, मुंहिंजी ॼमार गुज़री वई है, पण मायूस न आहियां। ए अल्लाह, जीअं तूं मरियम खे ॾिए पियो, मूंखे पण औलाद ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन उन ई टाणे बशारत ॾिने, ए ज़करिया तौला करे बशारत है तोखे असीं को पुत्र ॾियूं था, रुगो पुत्र नथा ॾियूं, रुगो पुत्र नथा ॾियूं, पुत्र खे असीं पैदा कंदासीं, तंहिंखां पहिला उनजो नालो याहिया रखी ॾियूं था। तोखे नालो पण नाहे रखणो, नालो असीं रखी ॾियूं था। अने ए ज़करिया रुगो नालो नथा रखी ॾियूं, बल्कि यहया खे असीं नबी बनाए करे हलायूं था, पैदा थिए बिरो नबी आहे। ई नेमतूं इंसान खे तैर मिले थियूं जॾहिं दिलि में हसद न लहे। जेकॾहिं पाण हसद कंदासीं त सम्झी लायो पाण खे उहा नेमत पण की न मिलंदी, अने साथ साथ पाण पंहिंजी ज़िंदगीअ मां सुकून, पंहिंजो आराम मड़े पाण ख़तम करे छॾींदासीं। कंहिंसे हसद न कयो, कंहिंसे खार न कयो, अल्लाह भले ॾिने। अने हसद कुला पैदा थी तो कारण कहिड़ो आहे? कारण ई आहे कि पाण अल्लाह जे फैसले मथे राज़ी न आहियूं। भई कंहिं माण्हूअ खे अल्लाह ताला ॾिने न, उन वटि माल है, मिल्कत है, पैसो है, ॾिनो कंहिं? अल्लाह ॾिनो है, अल्लाह फैसलो कयो है, अने पाण उन से हसद कयूं था, मतलब पाण अल्लाह जे फैसले खे क़बूल नथा कयूं। जे अल्लाह कुला ॾिने हिनखे एॾो, अल्लाह अल्लाह है, अल्लाह खपे तंहिंखे ॾे, खपे तंहिंखे न ॾे। जेकॾहिं उन इंसान खे अल्लाह ताला ॾिने त पाण केर आहियूं जेको अल्लाह जे फैसले खे रद्द कयूं, जे हिनखे तो कुला ॾिने न, अल्लाह जे फैसले खे क़बूल कयो, मुंहिंजा रब तो इनखे ॾिने है, भले ॾिने है, मूंखे कीअं वांदो न आहे, मूंखे पण ॾे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु के नबी मुहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहत करे समझायो हो, पंजे ॻाल्हियुनि जी वसियत कयो, उन मां हिकिड़ी वसियत इहा पण हुई, वरदी बिमा क़सम अल्लाहु लक तकुन अगनन नास। ए अबू हुरैरा, अल्लाह ताला तोखे जिकी ॾिने इन मथे ख़ुशि थी वञ, तूं दुनिया जो मिणीकत वधारे साहूकार बनी वेंदे। न न्यार ॿिए माण्हूअ खे अल्लाह कोन ॾिने, तूं ई न्यार अल्लाह ताला मूंखे कोन ॾिने, इन मथे ख़ुशि थी, तूं दुनिया जो मिणीकत वॾो साहूकार आहे। ने पाण मुसलमान आहियूं, पाण मुसलमान आहियूं, दुनिया में जेकॾहिं को वस्तु पाण खे न मिले कीअं वांदो न आहे, पंहिंजी नज़र हुअणी खपे आख़िरत के साथ।
ऐ मुंहिंजा रब, हुन इंसान खां पाछो रही वियुसि, उन वटि गाॾियूं आहिनि, मूं वटि गाॾी न आहे, उन वटि वाड़ी आहे, मूं वटि वाड़ी न आहे, उन वटि पैसो आहे, मूं वटि पैसो न आहे, उन वटि बंगला आहे, मूं वटि बंगला न आहे। ऐं अलाह दुनिया में पाछो रही वियो या, पर अलाह आख़िरत जे मैदान में मूंखे तूं अॻियां रखजो। वफ़ी ज़ालिका फ़ल्यतनाफ़सिल मुतनाफ़िसून। अल्लाह फरमाए थो, जेकॾहिं आंखे अॻियां वधिणो आहे त जन्नत में अॻियां वधो, हसद में कुल अॻियां वधो था, अॻियां वधो त जन्नत में वधो, नीकी करे में अॻियां वधो, कमकार करे में अॻियां वधो, दीन जा कम करे। हू इंसान जेकॾहिं 5 टाइम नमाज़ पढ़े थो अने मस्जिद में अचे थो, जमात में शामिल थी थो, उहो ॿिए सफ़ में बीहे थो त आउं पहिरीं सफ़ में बीहे थो, नीकीअ में अॻियां वधो। हू इंसान जेकॾहिं रमज़ान जा रोज़ा रखे थो त आउं नफ़ली रोज़ा पण साथ में रखंदो। हू इंसान अल्लाह जे नाले मथे 100 रुपया ॾे थो, आउं 200 रुपया ॾींदुसि। नेकीअ में अॻियां वधो, नेकीअ में हिक ॿिए खे सपोर्ट कयो, साथ ॾियो। इहा आहे असल ईमान, इहा आहे असल दीन। हसद करे से पाण पिंड जो नुक़सान कयूं था, पंहिंजी जमात जो नुक़सान कयूं था, पंहिंजी क़ौम जो नुक़सान कयूं था, ऐं पंहिंजे दीन जो पाण नुक़सान कयूं था। हर की वस्तु पाण ख़त्म थी वञे थी, पाण खे खाली एतिरो बचे थो पंहिंजो हसद, जेको पंहिंजे ईमान खे, पंहिंजे दीन खे खाए थो। ऐं छहली ॻाल्हि इहा, ई जेको हसद है न, हसद अखर, ये अरबी अखर है। कहिड़ो अखर है? ये अरबी अखर है। अने ये अखर जेको निकिरियो आहे, ये हसदल मां निकिरियो, हसदल। अने हसदल अरबीअ में पूरे किताब जी ख़बर है? चिचड़ खे, चिचड़ सम्झो न, माल में चिचड़ियूं लॻी वञे, चिचड़ खे चवाजे हसदल। अने जंहिं माल में चिचड़ चोटी वञे, जंहिं माल खे चिचड़ियूं लॻी वञे, ई माल कॾहिं लुई न कंदो। खारायो, चाकरी कयो, इन जी सारवार कयो, पण जेकी लुई थींदी, ई चिचड़ मड़े चूपे वेंदा, चिचड़ जी लुई मड़े ख़त्म करे छॾींदा। ई हसद है। जीअं जंहिं माल में, जंहिं ढोर ढगे में जेको आहे चिचड़ चोटल वे, उहो कॾहिं लुई की न कंदो। ईअं जंहिं इंसान में हसद चोटल है, जंहिं इंसान में हसद लॻल है, उहो इंसान कॾहिं पण अॻियां की न वधी सघंदो। हासिद इंसान हमेशा पुठियां वे थो, हासिद इंसान हमेशा दुखी वे थो, हासिद इंसान हमेशा परेशान वे थो। हसद न कयो, हसद मां जेको हथ कढी रहियो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला ये हुक्म ॾिने हुए, व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह ताला वटा पनाह घुरो कहनो, हसद करे वारे जे हसद खां पनाह घुरो। हसद करे वारा दुनिया में हूंदा, पाण खे हसद कंदा, पाण खे खार कंदा, पाण खे सब्र करणो आहे, पाण खे सब्र करणो आहे। जेको पंहिंजो कमु जारी आहे, नीकीअ जो, ख़ैर खाईअ जो, भलाईअ जो, दीन जो, उन मथे पाण खे अॻियां वधिणो आहे। अने जेको इंसान हसद करे थो, उन खां अल्लाह ताला जी पनाह घुरणी आहे, मुंहिंजा रब हिन जे शर खां, हिन जे फितने खां, हिन जे फसाद खां, इन जे हसद खां तूं मूंखे बचाए ला। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म ॾिने में आयो आहे, मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, दिलि खे पाण साफ़ करे लाहियूं, दिलि में पाण मोहबत पैदा कयूं, दिलि में पाण उल्फत पैदा कयूं, दिलि में पाण ख़ैरखाई पैदा कयूं। पंहिंजी दिलि में हसद है, कीनू है, नफ़रत है, बुग़्ज़ है, इन मणी वस्तुअ खे पाण ख़त्म करे छॾियूं। तंहिंमें पाण पिंड जो फ़ाइदो आहे, पंहिंजे माहौल ऐं मुआशिरे जो फ़ाइदो आहे, पंहिंजी जमात जो फ़ाइदो आहे, पंहिंजे दीन जो फ़ाइदो आहे, पंहिंजे ईमान जो फ़ाइदो आहे। न जेकॾहिं हसद हूंदो, पाण पिंड जो नुक़सानु आहे, पंहिंजे ईमान जो नुक़सानु आहे, पंहिंजे दीन जो नुक़सानु आहे, पंहिंजी जमात जो नुक़सानु आहे, पंहिंजे ॻोठ जो पण नुक़सानु आहे। एतिरे हसद मां पाण हथ कढो, मोहबत खे पैदा कयूं, हिक ॿिए जा ख़ैरखा बनो, हिक ॿिए खे वणो, हिक ॿिए खे खारायूं, हिक ॿिए खे पीआरियूं, हिक ॿिए वटि अचो वञो, मोहबत ॾियूं। ई दीन पाण खे ॾसे थो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुर ऐं हदीस जे मुताबिक़ सुयूं, अल्लाह ताला पाण मनी खे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण खे हसद जहिड़ी ख़तरनाक बीमारीअ खां बचाए। अल्लाह ताला पंहिंजे दिलि खे साफ़ फरमाए। अल्लाह ताला पाण मणी मुस्लमान भाई खे हिक ॿिए से मोहबत करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण मणी मुस्लमान भाई खे दीन जे कम में, ख़ैर खाईअ जे कम में हिक ॿिए जो साथ ॾियण जी अल्लाह ताला पाण खे तौफ़ीक़ अता फरमाए। पाण गुनहगार आहियूं, पाण ख़ताकार आहियूं, पाण सियाकार आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन गफ़ूर है, रहीम है, रहमान है। अल्लाह
ताला पांखे माफ़ फरमाए, अल्लाह ताला पंहिंजे गुनाह मथा पर्दो विझी छॾे, अल्लाह ताला पांखे जैसे जारे इस्लाम मथे ॾियारे, पंहिंजो ख़ात्मो ईमान मथे फरमाए। जेकी बीमार आहीं तंहिंखे अल्लाह ताला शिफ़ाए कामिला आजिरा अता फरमाए। जेकी अल्लाह ताला वटि पुॼी विया आहीं, दुनिया मां वेंदा रहिया आहीं, अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्र खे नूर से भरे छॾे। पांखे वसा जी ज़रूरत है, अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे रहमती बरकती बीह वसाए, जल्द अल्लाह ताला पां मथे बीह वसाए, अल्लाह पां मथे राज़ी थी वञे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे माल खे न पांखे पलर पाणी पियारे, अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे मेहरबान थिए। आमीन सुम आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इबादल्लाह रहमकुमुल्लाह, इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ ज़िल क़ुर्बा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ि यइदुकुम लअल्लकुम तज़क्करून वज़कुरुल्लाह यज़कुरुकुम वदऊहु यस्तजिब लकुम वलज़िक्रुल्लाहि तआला औला व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।